अस्सलाम वालेकुम ढोलू कहिड़ा हाल अथई? वालेकुम सलाम। राजू तूं ॿुधाए कहिड़ा हाल अथई? ख़ुशी? मां त ठीकु आहियां। यार ठीकु आहीं, पर तुंहिंजो मुंहुं छा त लथो पियो आहे? हाँ चऊं ॻाल्हियूं कयूं था, तूं वेह त सही। यार ॿुध न, असांजे घर महिमान आया, उन्हनि सां गॾु हिकिड़ी सुहिणी छोकिरी हुई। अड़े वाह, पोइ त तूं कम खे पटियो हूंदो। यारी ॿारी रखीस छा कचहरी थी? यार उनजी नंढी का भेण जे तरह सां लाभ सोच। अरे यार पूरी ॻाल्हि त ॿुध। यार मां महिमान ॾिसी जल्दी जल्दी वञी पंहिंजे कमरे में तयारु थियण छॾियो। यार विझी सी तयारु ॿ्यारु थी ॾाढ़ी वाढ़ी ठाहे भलो काटन जो वॻो कढी इस्त्री विस्त्री करे पाए निकितसि। अम्मा खां वञी पुछा कमि त इहे कहिड़ा महिमान आहिनि या छोकिरी केरु आहे? अम्मा चयो त इहे महिमान आहिनि, हे ॾाज वठणु आया आहिनि छोकिरीअ जो। इन छोकिरे जी 2-3 ॾींहंनि में शादी आहे। हा हा हा, तोसां त ॾाढी थी। हाणे कम जी ॻाल्हि कयूं। ॾे ख़बर केमिस्ट्री टेस्ट केतिरी यादि कई अथई? 0 यादि कयो अथमि केमिस्ट्री में। अड़े निभागा फेल न थी। हेल रिज़ल्ट जेका आहे तुंहिंजे बाबे ॾे ईंदई। पोइ बाबो तुंहिंजो ॾिस जां केतिरो तोखे पादर हणे। जीअं चेवण जे गॾिया कुटिबी आहे न, ईअं कुटींदई तुंहिंजो बाबो। ख़ैर आहे, खणी इश्क जे ख़ातिर असां फेल थी पवंदासीं, ॿियो छा। तेरे इश्क में मैंने क्या किया ना किया मीना, कभी बना कुत्ता तो कभी बना कमीना। हाणे पुट गॾा पे थींदे, पेपर में फेल थींदे तोला नुक़सान ॾेई पिणे वठी न ॾिनी गॾा गाॾो को। तूं छा ॼाणी इश्क मां? असां इश्क कयो आहे, असां। टी टी। यार आहीं त वॾो लाठल डायलॉग पाण पढ़ी साज़ परी पाण पढ़ीस। यार न पुछ बसि, जींदे जा पेर खणूं न उनजी शादी थी वञे। यार पर न शाहू वारे घर ॾे चकर ॾेई अची सुभाणे नी। एॾा त 10 ॼणी वेठियूं न, उथार भला इहे त आख़िरी या वठां। सुभाणे वञा चकर ॾेई अचां। पहिरीं छोकिरी शाहू वारी तोखे कंध में लॻे। उहा पोड़ी वठी ॾे पिणे खे। ऐं कोन पोड़ीअ सां शादी कंद पिणे हेॾा भली ॾे कोकी पिणे खे वठी ॾे। ओए बाबे ते मज़ाक न आहे, हंध में ॻाल्हा। पोइ भला हंधि विछा त हुन में घिड़ी तोसां ॻाल्हायां। इते जो इते खणी आ खट, विछा हंधि इते जो हिते। ओए आस्ते ॻाल्हा, अम्मा इहे ॾिठई न ॾींदी मार आहे, इते जो इते। मणे चरी मूंखे छा कंदी? वठी अचीसि त मथो भित में हणांसि। ॾेखारिया त ॾींहं जा तारा तारा। यार अॻे ई आउं ॾुखाइर लॻो पिया, वरी तूं वरी मूंसां मज़ाक पियो थो कहीं। हुकुम कर जानी, पोइ ॿुधा न कहिड़ी उदासी आहे तुंहिंजी, नाराज़गी कहिड़ी आहे तुंहिंजी? हुकुम कर, छोरीअ सां गॾु छोरी जी माप खणी जा। यार छोकिरी जी ॻाल्हि सम्झ में अचे थी, पर उन माउ खे छो खणी ॾे? उहो वरी पिणे ला हिकु पेके जे ॿई कम करे छॾंदासीं। मां धीउ गॾु वेठी हूंदी भला। यार पोइ मुंहिंजो कमु मिड़ई थियो, पोइ आउं हुनजो थी वेंदुसि भाउ। अड़े भेण पुट ई कम रही थियूं। हाणे हीअं था कयूं, छोकिरी जी माउ जेका आहे तुंहिंजा पिणे खे, छोकिरी सां भला शादी थो कयां। ॾियूं था भला संगत में कुर्बानी, ॿियो छा यार। कारो आहे मुंहुं मुंहिंजो, शादी मूंखे करणी आहे, बाबा खे शादी करणी आहे। हाणे हीअं था कयूं, मूंखे हिकिड़ो शाइर थो चई, मुंहिंजे उस्ताद ॿुधायो मूंखे, जॾहिं का छोकिरी ॾिसी न हुनखे ईअं पढ़िजी तोसां राज़ी थी वेंदी, पटिजी वेंदी, चरिया तोसां पटिजी वेंदी। यार मूंखे ख़बर आहे कहिड़ो शाइर हूंदो, ॿुधा भला वरी ॿुधा। अर्ज़ु कयो आहे। इरशाद इरशाद। छोरा इहो मुंहिंजी मासी जो नालो आहे, नालो न वठो हाणे न पादर। अड़े जॾहिं शेर खे चवंदो आहे न, उन अॻियां पोइ इरशाद चइबो आहे, माण्हू इरशाद चवंदा आहिनि। कारो थी मुंहुं, हाणे ॿुध शेर। तुंहिंजे इश्क में वरितमि गॾा गाॾो, हलाईंदो हलाईंदो काहे आयसि तुंहिंजे घर जे आॾो, निकिरी आयो तुंहिंजो निभागो ॾाढो, पुरे जो मूंखां मुंहिंजो गॾा गाॾो। इहे शेर वञी कॾहिं वारे ॿुधा, मूंखे न ॿुधा। अड़े निभागा बि तूं छोकिरी जी यारा थी कंदे। अड़े छोकिरियुनि खे थोरी शेर वणंदा आहिनि गॾहनि वारा। यार थी सघे थो छोकिरी गॾहनि वारी जानवरनि वारियूं शायरियूं पसंदि हुजनि त, सासी जानवर गॾहनि सां प्यार हुजे छोकिरी खे। मूंखां यार ग़लती थी वई, तोखे मूं पंहिंजे दिलि जो राज़ ॿुधायो। यार बसि हाणे छॾ हिन ॻाल्हि खे, हल त पाण खाधो मारी होटल ते चांहि पियूं हली। यार ठीकु आहे भला, मां बि चए पई तूं चांहि प्यार सलाह कर, त मां उथां। जेकी सलाह न पई कई, मां त जो सलाह न कंदी, हल हल उथी उथी। सभु तो जहिड़ा थोरी आहिनि, उथी त चांहि पियारी ॾींदुमि, तोखे छा यादि कंदे।